मुल्तान मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त तहरीक इंसाफ़ जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी NA 157 तां पंहिंजी धीउ खे उम्मीदवार नामज़द करण ते तनक़ीद जो जवाब ॾींदे चयो त जेकॾहिं पार्टी वटि मूसा गीलानी जो मुक़ाबिलो करण लाइ को बहितर उम्मीदवार हुजे हा इहो क़दम न खणां। मुल्तान में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे शाह महमूद कुरैशी चयो त मूंखे कारकुननि जे जज़्बनि जो एहतराम आहे। मां ईमानदारी सां पार्टी जे मुफ़ाद में इहो फ़ैसिलो कयो आहे। हिन चयो त मां इहो क़दम शौक़ सां नाहे खयों, रुगो इमरान खान जे बयानबाज़ी खे ज़िंदा करण लाइ ॾुखियो फ़ैसिलो कयो आहे। मां दोस्तनि सां राब्तो करे हालतनि खां आगाह कंदुसि ऐं जॾहिं हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं त सभु इमरान खान जी टिकट जो एहतराम कंदा। वाज़ह रहे त इहा सीट शाह महमूद कुरैशी जे पुट ज़ैन कुरैशी ख़ाली कई हुई, जंहिं पंजाब असेंबली जे तक PP 217 तां चूंड विड़ी हुई ऐं नंढी चूंड में नून लीग उम्मीदवार सलमान नईम खे शिकस्त ॾिनी हुई। NA 157 जी नंढी चूंड लाइ मेहर बानो कुरैशी, यूसुफ रज़ा गीलानी जे पुट सईद अली मूसा गीलानी समेत 18 खां वधीक उम्मीदवार नामज़द काग़ज़ जमा कराया विया आहिनि। शाह महमूद कुरैशी जी धीउ मेहर बानो खे टिकट मिलण ते तहरीक इंसाफ़ जे कारकुननि जी वॾो अंग ख़ानदानी सियासत खे हथी ॾियण जा इल्ज़ाम हणंदे मुल्तान में इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।